आलिही व साहबी व अहल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। मुंहिंजा ॿाहिर वधण मर जी जमात मुजाहिदो मोमिनो मुवहिदो अल्लाह ताला जी वॾी करम नवाज़ी थी आहे जो अवां जो वास्तो अल्लाह जे क़ुरान सां ऐं प्यारे पैगंबर करीम जे फरमान सां ऐं अवां जो वास्तो आहे जमीयत उलमा इस्लाम जे बुजुर्गन हक वारन आलिमन ऐं वलियन। अज कन खोले बुधो हे मथे ते कुरान हक वारी जमात उहा जन वट है कुरान। फरमाई नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़। अल्लाह ताला थधो पखो भी गुलायो आए में गर्मी पगर हाने कपड़ा भी लुटनी या हिन जी बरकत। नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़। जो असां जे नबी ते जेको नाज़िल कई वो ही किताब यानी हे कुरान जो हक़ आ। वो छा थियो आ मानन कुरान वारो रस्तो छॾियूंदा वञनि। ये कामयाबी जे मंजिल ते कीअं पुजंदा। कुरान जो जवई इबादत हिक रब जी कर हिक व इलाहुकुम इलाहु वाहिद। गालियूं न कन कुरान कुरान पढ़ा त जीअरन ते भी रहमत वसे त मरी वेलन ते भी रहमत वसे। जेके न गोठ में लड़े या यही असांजा प्यारा दोस्त अल्लाह अकबर अज नथा नजर अचनि। तोखे भी मरणो आ माखे भी मरणो आ। मुशरिक थी न मर मरे तो मोमिन थी मर तो वाह वाह थी वने तो तुझे जनाजे में मानू ता जन पर आसमान को लही मलाइका। वरी जै पैगंबर के चवेन या अय्यो कुल या अय्युहन्नास क़द जाअकुमुल हक़। सूरत यूनुस तो पढ़ा मिठो कुरान। वो सूरत आल इमरान पढ़े मिठो कुरान। सुभान अल्लाह। हेडी जमात कुरान जे करे आई आ जेके कुरान जे कट लगा दुनिया आखिरत जो बेड़ो ही पार। कुल या अय्युहन्नास क़द जाअकुमुल हक़्क़ु मिन रब्बिकुम। बाकी मिठी ना है जेडो कुरान मिठो वदन मार वारो माखी जो शीशो वण माऊ कखाए मना माऊ जबलन माऊ लाहे करे घर में रख। उनके 5 साल गुजरी वञनि जायको मटे वेंदी पर कुरान के 1400 साल गुजरी आन। अज भी जाथों पढ़ो ये तो नजर अचे जड़ो हाने रब कुरान असांजे नबी ते नाज़िल कयो आ। कद उन्हनि
इंजे लगो जन वट हुजे या अल्लाह जो कुरान या सोने नबी जो फरमान। जन वट ये शयूं ना आहिनि, ये हथ क़यामत ॾींहुं खाली करे उठंदा। जन वट एॾो अरबी मोहम्मद कुरान अरबी मोहम्मद ते जेको रब नाज़िल कयो आ कुरान ऐं सोने नबी जी गुलामी मजूरी कुरान जी। जन वट ये ॿ हूंदियूं, रब उन्हनि खे सॾु करे चवंदो मा तश्तही अनफुसुकुम, अॼु जेकी घुरो त मां ॾियां। हिन खां सवाइ सुञा उञा बुखिया वॾो खज़ानो आहे कुरान। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। कुरान शफ़ाअत कई, वधण मार वारा तबी तुझी जाए जन्नत। अरबी मोहम्मद शफ़ाअत कई तबी तुझी जाए जन्नत। मुझे नबी फरमायो हे कुरान हथन में आ त जंहिंखे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे कोरट में कुरान पकड़े बीहारियो, मां मोहम्मद भी शफ़ाअत न कंदो मांस। जन जी कुरान सिफारिश कई सोनो नबी भी जो उन्हनि जी शफ़ाअत कंदो। इहो यकीन रख, इहो अकीदो रख, न त याद रख। सुख जी निंद्र न हिते कने न कब्र में कने, महशर जे मैदान में 50,000 साल जे ॾींहं में पगर में गोता पिया खणणा पवंदई गोता। पर जे कुरान खे सुञातई नबी जी गुलामी कई, हीअं मलाइक जन्नत ॾे वठी हलंदई। वसीक़ल्लज़ीन तक़ऊ रब्बहुम मिलल जन्नत ज़ुमरा। अंदर ठरे दो कुरान, जंहिंजो ठरे ॿई हथ मथे खणो। वसीक़ल्लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। ए कुरान अथन में एॾा माण्हू न आया आहिनि हिन जलसे में जेके मलाइक आया वकोड़े आहिनि। हिन ॻोठ खे, हिन मदरसे खे, हिन इलाइक़े के आसमान को लई आया आहिनि। हेॾे कंडे सिज लहंदो आहे, असां पंहिंजे अंगण मां घर में वेही आसमान ॾे नज़र कंदा आहियूं, सितारा नज़र ईंदा आहिनि। पर जिते कुरान पढ़ियो वेंदो आहे उते नूरानी लाइट चमकंदी आहे, उहा आसमान वारे मलाइकनि खे लाइट नज़र ईंदी आहे। उते लही ईंदा आहिनि जो ज़मीन ते कुरान खे ॿुधण लाइ। इन जो कदुर पो पेंदो जॾी लथे कब्र में ना सब शयूं खत्म। हे कमींदी कुरान, कुरान तो चे त वठी हलंदा क़यामत जो ॾींहुं थींदो। अल्लाह अकबर। मलाइक मोमिनन खे मुवहिदन खे जन्नत ॾे वठी हलंदा। छा चवंदन? सलामुन अलैकुम। सुभान अल्लाह। नथा थकलो कुरान को बाहर वञा कुर्सी तो ला, मां वटि मस्करियूं न आहिनि। उहो कुरान ॿुधाइण आयो आहियां जेको मके में नबी साईं पढ़ियो आहे, मदीने में पढ़ियो आहे, ताइफ में पढ़ियो आहे, बदर में पढ़ियो आहे, ऊद में पढ़ियो आहे, सिद्दीक अकबर दुकान ते पढ़ियो आहे, उमर फारूक भेण को ॿुधी पढ़ियो आहे, उस्मान गनी शहादत जे टाइम ते पढ़ियो आहे, 18 ज़ुल्हज ते कलो को ॾींहुं आहे जे हज़रत उस्मान जी जो शहादत थी आहे। सदको वञा उन सोणे उस्मान तो जंहिंजे शहादत जी
क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो क़ुरान शाहिदी दी। मंजर तरिस ज़ुल्हज में हेॾा ॾियारा ज़ुल्हज जा मान वारा मरम शरीफ जा भी मान वारा हेॾे तक कंदी जाए हिन 10 ॾींहंनि में हेॾे तक ये ॾींहं 10 इज्जत वारा थी। बुधी छॾ उहो ज़ुल्हज जंहिंमें हज़रत खलील जी कुर्बानी आ, उहो मरम शरीफ आ जंहिंमें हज़रत हुसैन जी कुर्बानी आ। हे ॾाॾे जी कुर्बानी, हो ॾोटे जी कुर्बानी, हेरे तक हे पंहिंजे हथनि सां पंहिंजे बच्चे के रब जे हुक्म सां कुर्बान थो करे। अबो चए कुहा, पुट चए कुसा, हो तो चए वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। वो कुरान बुधाए जाते सब छड़े वने हिन जो गालायण त कब्र में दिस जाए। हजरत मौलाना ज़रवली रहमतुल्लाह अलैह कराची जो वडो आलिम हो। मरण को अग में बडिया ख्वाब लदई तो मां मरी वियो आ। तालिबन के पे बुधाए मां मरी वियो आ, मांखे कब्र में लाथऊं। हसीन जमील जवान अंदर कब्र में आयो। यो ख्वाब तालिबन के पे बुधाए आयो पेरन को बीठो। बियो वरी जवान उन को भी वधीक सोहणो आयो जेको मथन को बीठो। जटन गुजरी ब मलाइका आया क्यों तुझो रब केरा नबी केरा दीन तुझो केड़ो आ जेको मथन न बीठो हो। उन्हनि को कागज वठी ये पेन सां कलम सां सही करे ॾिनी त हलिया वञो। पेरन वारे को पुछुम तू केर आहे के नथो सुञाणे। मां सुबुह जी निमाज आया। असां साहब उथदो 12 10 मता उठाए से वञो। ये मलल दीदी जेको निमाज सुबुह जी न पढ़ंदो शैतान कन में पेशाब करे वेंदुसि वो केड़ी सोभ कंदो। हेरे तक सब निमाज़ा भलियूं पर सुबुह वारी निमाज उहा थी मरण घड़ीअ ताईं चेहरे मां नूर न वेंदुई। पट ते सुमारे गुस्ल कराईंदई चेहरे में नूर चमकन। कब्र में उथंदे पजई उज़वार निमाज जे करे दूजा लाइटियूं पिया ॾींदा। मुस्तफा परे को सुञाणींदुई शफाअत भी कंदुई। इन्ना आतैना कल कऊसर ठकल हो सुभान अल्लाह सुभाने को। आए पैगंबर तोखे अता क्यों आ कौसर उनजे शुक्राने में बक मकर फसल्लि लिरब्बिका वनहर। एक निमाज पढ़ बो कुर्बानी कर। कुर्बानी केड़ी क्यों जो उठ जी कुर्बानी। सुभान अल्लाह सदको वञा दिलबर नबी जे नाले तो अर्ज करण आयो है। निमाज न छड़ींदो कर सब निमाज़ा भलियूं पर सुबुह वारी निमाज मरण घड़ीअ ताईं चेहरे मां नूर न वेंदुई। जेको मथन को बीठो उन को पुछई तू केर आहे के नथो सुञाणे मां कुरान आय। आहा तफसीर मुंजा पढ़ंदे मुंजी तिलावत कंदे हैं अर्रहमान आत्मा कुराड़ो रब जे फजल दा कुरान बुधाया है ना। गालियों बैत काडे कने वाटर भी न टपंदई कुरान समुद्र पार करे परन में उडारे रब सा वनी मिलाइंदुई। वजूह यौमइज़िन
नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। कुरान वारे के कुरान पढ़न में उड़ारे चवंदो ए उहो थी तुझो रब जंहिंजो काबे ॾे मुंहुं करे सजदा कने। अॼु कर ज़ियारत त ॾुख ई लही वञनि। वधण मार वारो हे सॼो जहान सोणो आ, वली सोणा, इमाम सोणा, नबी सोणा। हे कुरान अथन में आ, मोहम्मद मुस्तफा चो सोनन जो भी सरदार आ, पर एतरो पंहिंजे दिल ते हथ रख त उहो रब केॾो न सोणो हूंदो जंहिं सॼो जान सोणो बणायो आ। पढ़ा कुरान नथा ॻाल्हायो, छा पढ़ा? चवे तो वलहुल अस्माउल हुस्ना। सूरत हशर तो पढ़ा, मिठो कुरान के तो मात सोणो आ, मुंहिंजा नाला भी सोणा दव। वधण मार वारा जेड़ो नालो रब जो वरदे जेस ते जीअरो हूंदे न बुखियो न उञो। ओडे चई अर्रहमान अल्लमल कुरान। बाजारे बाज गई पैदा के इंसान उन्हीं के जो सेखारी कुरान। क्या सेखारी? जुम्मियों दी जिन उन ज़बान के जेका तिलावत करे हिन कुरान जी वञे काॾे थो। कब्र के नजर में रख, सकरात के नजर में रख, पुलसरात के नजर में रख, आखिरत के नजर में रख। हे दुनिया जो जहान मिंट जे लोडे जो जहान थी मजा उते दी। बल तुसिरून अल हयात दुनिया वल आखिरत खैरुन व अबका इन्न हाज़ा लफ़िस्सूफ़िल ऊला सूफ़ इब्राहीम व मूसा। वाह जो कुरान में मज़ो आहे। छा चई? दुनिया फानी, दुनिया जूं शयूं भी फानी, बका त आखिरत के आ। जाते सदाई पियो रहंदे मज़ा पियो माणींदो वध। तिबतुम फदखुलूहा खालिदीन। न वेंदुम कुरान खां ॿाहिरि। कुरान पढ़ा तो मरी वेलन जूं कब्रां रोशन थियन। हा अबो मरी वियो, अम्मा मरी वई, अरे ॿाहिर जेके हथ हथ में ॾेई हलंदा हा अॼु कब्रन में पिया थी। अलहाक मुत्तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर। हेॾे तक तव्हां जे ॻोठ मां जेके मां कई दफ़ा सुबुह जो दर्स ॾिनुमि, जेके पोढ़ा, जेके जवान, जेके जमायती, जेके दीनदार, जेके मुवहिद पहिरीं सिफ़ में वेंदा अॼु कब्र में वञी पुॻा थी। मूंखे यकीन आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे उन्हनि खे कब्र में कमींदो त समूरा चओ हे कुरान कमींदो कमींदो इल्लल लज़ीना आमन। कमींदा त अमल सालिह। सुभान अल्लाह। निमाज, रोज़ो, हज, ज़कात, हे मदरसा ठहराई, मस्जिदूं ठहराई। हा हा उहे जवान कमाए विया। डोगरनि जो ॻोठ आहे, वारी ॻोठ जे भरिसां मरन जूं टारियूं, मरन जो भी वॾो ॻोठ आहे, उन जे भरिसां डोगर वेठा आहिनि। उते वॾी मस्जिद ठहियल आहे जे मुतवली ठहराई अछी दाढ़ी दस। चई त रात जो निंड पियो ख्वाब थो लहा। मस्जिद जे साम्हूं वॾो मुकाम आहे, उते बंगलो पियो तैयार थी। पुछा कयम ते कंहिंजो बंगलो आहे? चई तुंहिंजो बंगलो आहे, घबराए न।
क्या तू समझी? नबी भी फरमायो जन दुनिया में अल्लाह जा घर जोड़िया उन्हनि जूं जायूं रब जन्नत में जोड़े छॾियूं। वलहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम। वदन मारा वारो इन इलाके में तां ते रब जी करम नवाज़ी आ जो दुनिया मनींदी आ तो मुवैदन जी जमात जमीयतुल उलमा इस्लाम जा परवाना वदन मार में रहण वारा सुभान अल्लाह जन जो हक वारी जमात सा वास्तो आ हक उते आ जाते जो कुरान सुभान अल्लाह जो हेडा मदरसा हेड़ियूं मस्जिदियूं जे जामे में बेवा दिठम त नेण ठरी पिया सुभान अल्लाह जोड़ा जा हिताइम अंदर उठरी पियो तवां दुनिया में रब जा घर जोड़ियान और हिनन के आबाद कयो तव तहां जा दुनिया आखिरत वारा घर रब आबाद कर। आमीन नथा चो कसुदी लगे समूरा चो रब त सोणो हुन जा नाला भी चो सोना जेड़ो नालो वठदे जेस ताईं जीअरो हूंदे न बुखियो न उञूं अल्लाह जे नाले में चो सुकून आ सुभान अल्लाह जो अर्ज पे कयूं कुरान वारे के मलाइक चवंदा कुरान चवंदो मुंह मथे कर हे उहो दी तुझो रब वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। आ तो तुझो अंदर धोआ कपड़ो धोपंदो आ साबुण सा मोमिनन मर्दन मोमिनान औरतुन जो अंदर धोपंदो आ कुरान सा यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। सदको वञा कुरान जे नाले तो हिन को परे तो वञे माखे यकीन आ अमड़ियों घरन में जो कुरान बुदिन हाँ मुशरिकन को कुरान खसे छड़ियो तई कुरान मिलियो ई मोमिनन के आ ॾाढा न तो चई सुभान अल्लाह जन्नत रे रवाना भी मोमिन थींदा केर पढ़ा कुरान कहे तो वादल्लाह वादल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात कंहिंसा वॾेरो वाइदो करे त नालियूं ठाराए ॾींदो मां रोड कंहिंसा वॾेरो वाइदो करे घर ठाराए ॾींदो मां कंहिंसा वॾेरो वाइदो करे जीप कार वठी ॾींदो मां हे कुरान हथन में आ मोमिनन सां रब मोमिनान औरतुन सां भी वाइदो थो करे जन्नातिन तजरी मिन तहतिल अनहार। समूरा चो कुरान सचो ॾाढा चो कुरान सचो रब वाइदो थो करे मोमिनन मर्दन मोमिनान औरतुन सां उन्हीअ जन्नत जो जंहिंमें नारियूं जूं फीहिमा ऐनान किलो खीर जो वठ 120 रुपया असां वटि अधु खीर अधु पानी हेडे मारे कंदे अधु खीर अधु पानी और हुते तो चे खालिस खीर जूं नारियूं माखिन जूं नारियूं शराबन तौरा जूं शराब न थी तजाल के भी अदी अम्मा बियो कंदो वद न दुनिया वारो शराब गाफिल करे छड़ींदी हे जन्नत भी पाक त नहरियूं भी पाक जन्नत भी पाक त मेवा भी पाक जन्नत भी पाक समूरा जो ताम भी पाक
ये हक वारन जी जमात हजरत सैयद हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह हाले जी शरीफ वारन जी जमात सुभान अल्लाह चो ही हजरत सैयद अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह बेर वारन जी जमात ही मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जी जमात ही जमीयत उलमा इस्लाम वारी जमात हजरत मौलाना फजल रहमान साहब जी जमात दामत बरकातुम जी ही शहीद हजरत अल्लामा रहमतुल्लाह अलैह जी जमात ही अमरोद्दीन जी ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे अंग्रेजन के टोटा जबाया हे उन्हनि जी जमात हजरत मौलाना मोहम्मद कासिम नानोती रहमतुल्लाह हे उन्हनि जी जमात समूरा जो हक वारी जमात जमीयत उलमा इस्लाम वारिया सो त इन्हनि वटि हक जो होको रहमत वारो कुरान कुरान न सुञाणे चौ पंजे किस्मत के वधण मार वारो हिन को परे न वञो वातसिमू बिहब्लिल्लाह छा तो पढ़ा वो सुभान अल्लाह न तो करे हेड़ो थदो पखो भी गुलायो तई अगोड़े कपड़ा पानी पिया थियन पघर ते हाने मिठो कुरान दा पढ़ूं थदो पखो गुलायो तई न मुंजा बाठड़ा आयान निंद फिटाए आयान बिस्तरो छड़े आयान मुझे रहमत वारे कुरान के बुधण आयान वनु नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन कुरान शफात बिया रहमत बिया कंजे लाए के तो मोमिनन जे लाए होडो तो जे जन्नत तैयार कई तम मोमिनन जे लाए वरी हेडो छा तो जे वसीकल लज़ीन तकऊ रब्बहुम मिनल जन्नत ज़ुमरा न क्यों रखियो आ पहिरियों निशानी मोमिन जी इहा अथव रब जो नालो ॿुधंदो दिलि ढकी वेंदसि इन्नमल मुमिनून लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम मुबारक तो जाओ रब तो ही दींदव वधण मार वारो सच्चा रसूल जा आशिक़ सुभान अल्लाह जो आशिक़ उहे नबी जा जन वटि कुरान जो त नबी से जेड़े हस्तीअ के रब चयो बक मकंदो कर दिलबर नबी उतलु मा उहिया इलैक मिनल किताब व अक़िमिस सलात मुंशी साहब सुकून कुरान में आन ओ चवन मुशरिक किस्मत के ही शे उन्हनि खां खसिजी वई अल्लाह नबी संगे चयां त नबियन जो सरदार खत्म नबूवत जो ताज पारायो दमाए आए त यतीमन जो यार ओ मुंहिंजा महबूब एडे मान वारो नबी मेराज वारी रात मथे घुराए सवा लख नबियन जो इमाम बनायो माए सारा नबी पोयूं तो मोहम्मद के मुसल्ले ते भी आई हाने बकम तू भी कंदो कर घणा एडो वारा भला निंद्रा जा बक साईं कयो हाजी नूरमान साहब त सिजल थे तां जलसो शुरू कजो पर वो कज़ियो जे थी पियो उन जे करे देर थी वई बस मां भी चुप करे वेही रहियसि मजबूरी छा कयूं तोखे भी मरणो आ माखे भी मरणो आ हा मौत मथों बीठो थी कबर सॾाई थी आखिरत के नजर में रख हे कुल साथी मोड़ जाती कुरान मजीद तोड़ जो साथी दी नबी से जेड़ी हस्ती के भी रब तो चे ओ मुझा सोना नबी वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक व मा कला
टिन मेलन ताई लाउड जो आवाज तो वने, टिन मेलन ताई अमड़ियों जेके घरन में वेठियूं उन्हनि जो झोलियों भी रहमत सां भरजी। हाँ तोखे टीवी, तोखे डिश, तोखे पादर जेडी मोबाइल गंदा प्रोग्राम दिसी पोथो निंड करे। अरे जे मरी वे मौत आई अल्लाह कबर बाह जो तनूर थी वेंदुई, गुधा कम दिस कंदे मरी वे किनो थी मरदे। पर जे कुरान पढ़ंदे बुधंदे मौत आई को तुझे जनाजे में मानू दई दई पर आसमान गौ लई मलाइका। नबी ज़ेंगे चई बकम कंदो कर, एक तिलावत कंदो कर कुरान जी, बियो नमाज पढ़ंदो कर। नथा चओ सुभान अल्लाह दुआ करो। नबी ज़ेंगे छा चई बकम, एक तिलावत बियो नमाज। वो असां वटि आहे तिलावत न, लठ खंदो असुर सां सिधो होटल ते, शादी नमाज शादी तिलावत। याद रख नमाज एड़ी शइ थी जंहिंजे करे कब्र में रब निंड कराईंदी। कुरान मजीद वरी एडो खजानो थी जेको परल में उडारे रब सां मिलाईंदी। हिय जो रब जो दीदार कने वदन मार वारा चौंदे रब मुंहिंजी ततो मां सिक ही नथी लहे। ओ अल्लाह ओ अल्लाह ओ अल्लाह मुझो तुझे ज़ियारत मां रोई न थो दे। रब चवंदो घबराए न कुरान वारा। उते छंछर आचर सूमर अंगारो अरबा खम्स ये ॾींहुं जुमो भी हो। हाणे सभु ॾींहं ख़त्म, जुमे जो ॾींहुं थींदो। अठे अठे ॾींहुं मां अल्लाह मोमिननि खे जन्नतिन खे मुवहिदनि खे पंहिंजो दीदार कराईंदो। अहिड़े तके बिन मानुन के रब बिना हिसाब जे जन्नत में मोकलींदो। बिन मानुन के दस्या न नथा ॻाल्हायो घणा साईं जेके ब ॻाल्हियूं कनि उहे बिना हिसाब जन्नम। हिकु त चई मुंहिंजे क़ुरान जे आयतुनि खे जन कूड़ो कयो। बियो मां अल्लाह जे दीदार जो यकीन न रखियूं न। हिकिड़ो पे चई मुला ॻाल्हियूं था कयो, अल्लाह वरी दीदार कराईंदो। मथो कुरान थो चए कुरान पढ़ा कंद ज़बान कोन्हे। फमन कान यरजू लिका हितों तो ॻाल्हायां हितों चपन वारो आवाज़ मां वटि नथी। कन खोल लिका रब्बी फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही आहदा। माना कयो खुदा जो कसम मुशरिक कुरान जी माना न कंदो। कुरान पढ़दो ही न माना कीअं करे, छो त मुशरिकनि खां कुरान खसियो अथई। कुरान ॾिनो ई मोमिन खे। फरमाई जंहिंखे मूसा मिलण जो शौक़ु आहे हा वो बकम करे, हिकु अमल सालिया करे, बियो मुंहिंजी इबादत में ॿिए खे शरीक न करे। 70,000 नूरानी पर्दा परे करे चवंदो माज़ नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। कर कुरान वारा मुंहिंजी ज़ियारत अल्लाह ओ मुझी मस्जिद की खिदमत करने वाला, मुझे नबी जे दीन जे दरसगाह मदरसन की खिदमत करने वाला, कुरान जे आलमन की खिदमत करने वाला, दाढ़ी पटके ऐं मोमिनन मुवहिदन की इज्जत करने वाला। हाणे मुंह मथे कर त मां मुल्क जो मालिक दीदार कराया लिल्लाही मुल्कु समावाति वल अर्द।
वरी तो चे कुल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा। सुभान अल्लाह चौड़ा दिया मुल्क कंहिंजो सिंधु कंहिंजी इते दलाव चवंदे जड़ो हे ट्रप मदरसो अदा सिंधु कलंदर जी आ भिटाई जी आ फलाने जी आ अल्लाह तो चे ये हुया ही न त मां हुयुस। सुभान अल्लाह चो फरमाई त मुझे मुल्क में कंहिंजो वेसो ही ना है ये हुया ही न त मां हुयुस ये फना थी वेंदा इन्हनि खे वरी मां कब्रन में निंड कराई आ। कुल्लु मन अलैहा फान व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सबते फना रब जे ज़ात के ही चो बका हुया ही न अल्लाह जी फरमायो आसमान ना जमीनू ना जबल ना सिज चंड सितारा ना का चीज नहीं तॾहिं भी मां हुयुस। सब शइ फना थी वेंदी तॾहिं भी मां हूंदुसि हुयो भी उहो हूंदो भी उहो आहे भी उहो। केर तो चवे तो हुवल अव्वल वल आखिर वज़ाहिर वल बातिन। कुरान अॻियों रखियो आहे हिकिड़ो मुशरिक बोलवी पियो वाइज़ करे त इहा आयत नबी साईं जे शान में आहे ग़लत। चिट्टा लफ्ज़ तौहीद जान सूरत हदीद तो बड़ा सुभान अल्लाह 27 पारो वाक़या जे मथों चवे तो हुवल अव्वल वल आखिर वज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। अव्वल केर आखिर ज़ाहिर बातिन केर जाने ॾाढा गला कोई न हुयो त मां हुयुसि। सुभान अल्लाह त चो हाणे ये जेके दुनिया में बेजारन ते घुमंदा हा दुनिया में बंगुलन जा मालिक हा अजु काॾे विया के अल्लाह कुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर। कुरान बुधाया है ये कब्रन में प्या मन मथों मिट्टीअ जा प्यादन मुझा मिठा रब केॾा बाना प्यारा थी केॾो थधो पखो घुलायो अथई बिना बिजलीअ जे बिना जनरेटर जे ये उन्हीअ जा थोरा दिया इहो हल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। डोरा पोटो डई रब अल्लाह दोस्त डोरा पोडई मानी न वणंदई अल्लाह दोस्त डोरा पोडई 5 रुपया न था वरनी दोस्त डोरा पोडई शरबत न वणाई खीर न थो वणाई रब थो डोरा पोडई इंसान मां सखी रब जूं मेहरबानियूं ॾिस कहिड़ी शइ आहे जेका तोखे मुंहिंजे यादगीरे खां रोके थी मांखे सुञाण का चीज नहीं तॾहिं भी मां हूंदो भी उहो आहे भी सुभान अल्लाह त चओ ॾाढा नबी साईं खे नबूअत कई ॾिनी हसीनन जो सरदार कंहिं बणायो सचो आहे कुरान ॾाढा गला
मता सुबुह चई नबी जी तारीफ़ न कई। कुरान तो चए वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा। हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में, चेहरो भी त चेहरो, जुल्फन जो बयान कुरान में। नबी के चई सुना तवां जे लाइ दुनिया को आखिरत भली आ। नथा गलायो छा आखिरत सुना वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा। आदम खां वठी हेॾे कंडी जाए मारे प्यार ॾिसु नबी सां रब जो। आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उन्हनि सां वाइदो न कई त राज़ी कंदो मां ना। मौलवी चवन रब राज़ी थे, हाजी चवन रब राज़ी थे, हाफिज़ चवन रब राज़ी थे, दुकानदार चवन रब राज़ी थे, जमींदार चवन रब राज़ी थे, कोढ़ा चवन रब राज़ी थे, जवान चवन रब राज़ी थे, अमड़ियूं चवन रब राज़ी थे, न्याणियूं चवन रब राज़ी थे, सहाबी चवन रब राज़ी थे, अहल बैत चवन रब राज़ी थे। सारी दुनिया चवे रब राज़ी थे, पर अल्लाह तो कुरान में चवे सोना सब था चवन त तू राज़ी थी, पर मां रब तो चवां त मां तो मोहम्मद के अल्लाह राज़ी कंदो। समूरा जो कुरान सचो आ। ॾाढा अर्ज़ पे कयूं अल्लाह जो दीदार जो त दुख ई लही वेंदई। वो केॾो न सुहिणो हूंदो जे जहान सुहिणो ठाहियो आहे कि उन जो दीदार मोमिननि मुवहिदनि खे थी। सुभान अल्लाह चओ ॾाढा। ॿियो अमल सालिह छा इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। मारे कंदे दुआ घुरण वारो आ। ईमान कामिल हुजे, अमल सालिह हुजन, हा उन्हनि खे मां उहा जन्नत ॾींदुमि जाते मज़ा ई मज़ा। फीहिमा ऐनान तजरियान। मुंह मथे कर चाचा, हे किस्मत जो मौक़ो थी। अज हिन दिलबर के दिल वारी दरी खोले बुद्ध वो हितों तौबा करे उठ जे तो उम्र जा गुनाह धोई। हथ खणो त मुरादा पूरियूं कया, अमल सालिह कयो, निमाज़ा ज़िक्र कुरान जी तिलावत, गिला न कर, ऐब पराया न कढ, शिरक जा लफ्ज़ न ॻाल्हाए। हा हा ओ दुखी घड़ीअ में उन्हीअ खे याद कंदो कर जिन खे सवा लख नबीअनि सॼियो आहे। कंहिंखे सॼियो? इब्राहिम नबी अड़ाह में रब के तो जडे बाग कंहिं बणायो। यूसुफ नबी के फार कातिल सां पिया कोन, वरी खूह में पिया उछलनि। कहीं कत्ल को बचायो माज, बुढ़ण को बचायो माज, जुलेखा जे बकर को बचायो माज, हलंदे हलंदे गवर्नर बनायो माज, विछड़ियल अबे अम्मा सां भी मिलाए छड़ियो माज। दुख जी दाह माण्हुनि खे न ॾींदो कर। हा चवंदा अञा बुछड़ो थे, अञा किनो थे, जे तो मूंखे दाह ॾींदो कर त मां जबलन जेडी मुसीबत ये खत्म कंदो मां जी तेज हवा में कख उडामी वेंदा। कंहिंखे दाह ॾियूं ॾाढा ॻाल्हा। मुनाफिकन अमी आशा ते तुमत आई
अकेली वेठी आ रब के दी सदे इन्नमा अशकू बसी व हुज़नी इलल्लाह। अचो अचो तो कुरान मां वजीफा दसिया हे मोड़ जा साथी थी समूरा जो कुरान तोड़ जो साथी हाँ पंजा गम दुख बेकरारी तुझे हवाले थी कया वो ॾिठुई त केडी रब मदद कई मुस्तफा पान घराया अम्मा आशा दे बाबो अबू बकर भी गड तो अचे अम्मा आशा जे शान में 18 आयतां सूरत नूर जूं रब कुरान में नाज़िल कई आए याकूब अलैहिस्सलाम प्यारो पुट हज़रत यूसुफ अखिन मां नूर वयो व बियज़्ज़त आईना मिनल हुज़न फहुव कज़ीम। अखियूं भी अछूं थी वयूं 40 साल जुदा पुट जो दुख प्यारो आ हज़रत यूसुफ अल्लाह सदे रब के पियो इन्नमा अशकू बसी व हुज़नी इलल्लाह। कादो मिस्र मां चोलो हलियो आ अञा अबे ताईं पुगो ही ना चे तो यूसुफ जे पैराण जी खुशबू दी मानू दा चौन कुराड़ो थी आए मथो कम नथो करई जड़ी किनान जे खूह में पियो हो ते मल खबर न पई पवई हाने तो जवे पैराण जी खुशबू दी अचे झट न गुजरी ये मुबारक में पैराण ॾिनऊं हाँ तो यूसुफ ॾिनुई मां मिस्र जो गवर्नर बणो बीठो आं प्यारे पुट जो पैराणो अखिन ते जो घुमाई त नूर अची दां कंहिंखे ॾियूं जंगला जेके ॿाहिरि खूह में उछले वया हा कूड़ो रत चोले के लाए अबे के चऊं अधे के बगी अड़ुकाइयो हेडे तक जाए उए बाहर किनान में अन्न कोने को हेडे मिस्र में ढिग लगा बयान पीउ के था चुन मोकल दे बाबा बादशाह आयो आ मिस्र में डाडो सखिया उन को वजी कुछ वठी अचऊं अबो तो जे गडजी न वेजो अकेला जुदा जुदा थी वेजो मता नजर न लगे छो तो हो भी तो हजरत यूसुफ जा भाइर उहे भी पा सुहिणा हा पर हजरत यूसुफ सभिनी खां हुस्न में मथे आया दरबान सां मिलिया केरो के किनान खां आया बादशाह सां मिलणो आ टके रुपयो खैर वारा न आयूं वॾो जजो खैर वठंदासे बादशाह वट पैगाम पुजाए क्यों साईं किनान को मेहमान आया के रात इन्हनि खे रहायो सुभान अल्लाह रहा रात के मानी खारायो दस्तरखानो लगो दस्तरखाने जे वधन मार वारा कुंड कुंड ते लिखियो पियो आ यूसुफ 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 हम मुंजा मिठा रब अल्लाह हजरत यूसुफ जी तारीफ त कई पर सूरत जो नालो भी जो यूसुफ रखी लुकमान हकीम पुट के वाइज क्यों शिरक न कजाए एडा लफ्ज वणा रब के अलाए कदी ज़मानो गुजरियो आ लुकमान हकीम जो पुट के वाइज के काल लुकमान लिबनिही व हुवा यज़ू या बुनैया ला तुशरिक बिल्लाह अरे हिनते जेड़ो धीरे हिनते
ये शे चवई दो बेजे आडो न झुका मुशरिकन जे लिस्ट में नालो लिख दो मां जन्नत हराम कई दमा या मुझे दर ते झुकाए मुझी पाकाई वडाई बयान कर मोमिनन जे लिस्ट में नालो लिख दो मां जन्नत सिंगारे छड़ी दवा सब जो सुभान अल्लाह एक बे के बाहर ठूठियों बयान ते वो यूसुफ दनाए ये ब्या यूसुफ मुल्क में घड़ान जड़ी सुबह थियो के बादशाह वांगे घुरायो आ हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जी चवेन तो यो त खबर यूसुफ नाले तवां जो को भाव होयो के होयो वो बचपन जो जमानो हे तके था चोन वो यूसुफ तू त नाए नबी कूड़ न हणंदा हन शकियों शर्मसार भी जो बेखे न करना अगलो चवंदो ये डाके टिंडियन जा बटालू बाहर कढा त जिंद छुटे पंजर ब्याला जे नाले ते दई कढ लंघे वारो डाडोरो मर्द खबर पवई हे छा था चवन अल्लाह चवनस्ता वो यूसुफ तू त नाए हे तके करे नबी कूड़ न हणंदान जवे तो काला न यूसुफ वो यूसुफ माया कोड़ा चीज अंदर हलियो हाने बाहर अदा चो हाने काडे वञो मरियास बिन्यामीन तो जय अरे अदे के पैरन में कंडा ता आया जमात ता आई खुआ में धिको ता दिलो हाने काडे वञो अजो हो बादशाह बणियो बीठो आसा उन जे दर ते फकीर बणिया बीठा हाने कीअं कयूं घबराए जी आ हजरत यूसुफ अलैहिस्सलाम तो चए घबरायो ना अजु बदले जो डी नाइला तसरीब अलैकुमुल यौम अजु बदले जो डी नाए मां सभिनी के माफ करे जड़ो मां असा भाव मरण ते आ तो बियो भाव पुछण न तो वने छो के मुझो दुकान खाई अरे बाहर गई दुकान के हो दुनिया के छड़ियों तो वने इन के तू माफ कर दे रब तो जे मदों रहम दी नजर सुभान अल्लाह न तो जाई हजरत यूसुफ जयो सभिनी के माफ करे जड़ो मां हाय हाने वो कावड़े लो उन्हीं के पर जायो ता भी उन्हीं के सजो दमा यूसुफ भी उन जे आडो झोल तो झलिया अल्लाह उन्हीं जे दर ते जो वदन मारा वारो ओ जंजा खजाना भरिया पिया दुखी गरीब में कंहिंखे सॾींदा ॾाढा इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह हजरत यूसुफ सूरत जो नालो यूसुफ और होडो सूरत जो नालो लुकमान पुट के चई शिरक वडो जुल्म थी मां अबो लुकमान कम न इंदो मां रब सां बे के शरीक न कजा केविल केविल दा खैर खाई कई छा पई चए या यदुहन्नमला उदखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान जेदी सुलेमान नबी जो लश्कर ते वडो लश्कर तो अचे वो घोड़न ते सवारन ता जल्दी सोराखन में हलियूं वञो मुफ्त मरी वेनियूं हुनन के खबर न पेंदी केविल केविलन सा खैर खाई कई सूरत जो नालो त न मिले रखई पर मारे कंदी जाए वा केविल जी तारीफ कई
सूरत जो नालो ही न मिल रखई उन खैर खाई करण जे करे किविल जी भी तारीफ करे जेतरो थई बेसां चंगाई तू कर पढ़ा कुरान हल जज़ाउल इंसान इल्लल इंसान फबिअय्यि आला ए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान बरीरा गुलामियानिया नबी निंद्रकन बरीरा पखो दियाने बरीरा के निंद्रा रसूलुल्लाह दा पखोन अल्लाह इखलाक पैगंबर नबी से पखो दान बरीरा के जाग थी अखिन मोदी पानी आरे साईं मां तवांजी खिदमतगार ता माखे पखो आणो नबी फरमा बरीरा रोना हल जज़ाउल इंसान इल्लल इंसान फबिअय्यि आला ए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान चंगाई जो बदलो चंगाइया इंसान जो बदलो इंसान बरीरा तो चंगाई कया मां मोहम्मद तो के बदलो दई रहो आया या दुआ घुरो त जेके मरी आन अल्लाह उन जो कब्रां रोशन करे आमीन जो आयतां जेके पढ़ियूं इब्राहिम अलैहिस्सलाम ख्वाब लदो पुट के चई तोखे ज़बह करे वेठो आ पुट चयो अब्बा जंहिं ॻाल्हि जो हुक्म मिलियो थी देर न कर रब घुरियो त सब्र वारनि मां लांदे मिना में कंद बर लेटाई उहा जाइ वञो मिना में निशानी लगी पई आहे जिथे इब्राहिम नबी पुट खे कुआणायो कंदबर लेटाए काटी हलाई न हली पीर हलाई न हली खलील सोचे जल्दी को देर न कर नथी सुञाणे मां खलीला काटी थी जे तू खलीला हो जलीला तू जो चयो न मनींदस उन्हीं साईं जो चयो मनींदम जेको तू जो भी साईं मुंजो भी दिठई त काटी नथी हले ये गर्दन मां हथ छजई ये पट्टी अखिन ते बधी पई आ बई हथ छुरीअ में धो विझे कावड़ अची वई हेडो रब जिब्रील के चयो भज जल्दी कर देर न कर सकरात वाला झूठा थी अल्लाह ओ जिब्रील जल्दी वन सत आसमान क्रॉस करे वञो दुंबो जन्नत मो खणी वो खलील जे अॻियां रख इहो कुसजी वञे इस्माइल बची मागे कुआइणो न आहे बचाइणो आहे छो त इन जे पीढ़ीअ मां वो अरबी मोहम्मद पैदा कंदुमि जेको सभिनी नबियनि जो सरदार भी हूंदो त बगदार अल्लाह ताला समूरनि ते राज़ी थी बाकी मोटी वञणो आहे अल्लाह ताला जमात ते रहम जी नज़र करे ये उहा वधण मार जी जमात आहे सखी जमात आहे अणगुरिया सफ़ीर अचनि आलम अचनि तालिब अचनि नात खान अचनि समूरन की खिदमत करने वाला अल्लाह ताला तांजी दुनिया भी सोनी कंदो आखिरत भी सोनी कंदो अल्लाह ताला तांजे खैर खैरात की कबूल फरमाए मां बेकार जो अचन कबूल करे तांजो बुधन मंजूर करे या दुआ था घुरऊं अल्लाह तांजे खैर खैरात के भी कबूल करे इंशाअल्लाह जी हिते गडऊं जो जन्नत में ई गडूंदासीं डाढा आमीन नथा चो ये अल्लाह जो फजल थी ज़ालिक फजलुल्लाह यूती मन यशा अल्लाह तो जे जन के मां चाहींदो आ चूंडींदो आ उन्हनि ते मां अल्लाह फजल कंदो आया अल्लाह समूरन ते फजल जी नजर कर अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम रब हे जेके दोस्त वेठा नाला केड़न जा खणा सभिनी ते राज़ी थी जंहिंजो अबू अम्मा भाइर मरी आया तोड़े उनजूं कब्रां रोशन कर ऐ अल्लाह जमीयत जो बोल बाला कर मौलाना फजल रहमान साहब जी हिफाजत फरमा ऐ अल्लाह जमीयत उलमा इस्लाम जे आलिमन ऐं जमात जी गैबी मदद फरमा
मस्जिद जो मदरसा आबाद फरमा, खैर वारन जो खैर कबूल फरमा। मुंहिंजा रब जेके भी आया थी अॼु सभिनी खां राज़ी थी वञ। अमड़िन जन घरन में कुरान ॿुधो आहे उन जूं झोलियूं रहमत सां माला माल फरमा, समूरन ते फज़ल फरमा। दुनिया आखिरत सुहिणी कर, दुनिया में रहाए दीन इस्लाम ते रहा, मारे त कलमे वारो मौत नसीब कर। हर एक के अमन अमान सां पंहिंजे घर पहुचाइण वारो तूं आहे। फज़ल फरमा, असांजे इन पढ़ण के कबूल फरमा, जमात जो ॿुधण कबूल कर। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आलिहि। आमीन।